घर शाही बाजार छुआरा मार्केट ऐं ॿिया समूरा इलाइक़ा न खुली सघिया। लाड़कानी में हड़ताल दौरान शाही बाजार, रेशम गली, सिद्दीकी बाजार, बंदर रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में कारोबार बंदि रहियो ऐं ट्रांसपोर्ट पिणु ग़ाइब रही। मीरपुर ख़ास जे समूरनि कारोबारी इलाइक़नि में वीरानी छायल रही, जॾहिं त रोडनि रस्तनि ते ट्रांसपोर्ट बि नज़र न आई। कंबर जी अनाज मंडी, रेशम गली, शाही बाजार ऐं सराफा बाजार समेत समूरा कारोबारी मर्कज़ न खुली सघिया। कंदरकोट में शाही बाजार, भिटाई चौक, घंटाघर ऐं लाइब्रेरी चौक समेत समूरा इलाइक़ा बंदि रहिया, जॾहिं त रोडनि ते बि वीरानी छायल रही। टंडे अलियार में मुकमल शटर बंदि ऐं बीठारो हड़ताल कई वई। ज़िले जा ॿिया नंढा वॾा शहर बि बंदि रहिया। बदीन ऐं उमरकोट ज़िलनि में पिणु कारोबारी सरगर्मियूं मुअतल रहियूं ऐं फीथो न फिरियो। मिठी, डीपले, कलोई, इस्लामकोट, नंगर पार्कर, चेलार ऐं ॿिया शहर बंदि रहिया। जाम शोरे में हड़ताल सबबि सिंध, मेहरान ऐं लियाकत यूनिवर्सिटियूं बंदि रहियूं, जॾहिं त कारोबार न खुली सघियो ऐं रोडनि रस्तनि तां ट्रांसपोर्ट बि ग़ाइब रही। जेकबाबाद में क्लॉथ मार्केट, सराफा बाजार, बानू बाजार ऐं ॿिया कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंदि रहिया। सखर, शदादकोट, खैरपुर, घोटकी ऐं ॿियनि शहरनि में बि कारोबार तोड़े ट्रांसपोर्ट मुकमल तौर बंदि रही। भर पासे जे ॿियनि शहरनि में बि कारोबारी सरगर्मियूं मुअतल रहियूं। दादू में हड़ताल सबबि स्टेशन रोड, सब्जी मंडी, रेशम घिटी ऐं शाही बाजार समेत ॿियनि इलाइक़नि में कारोबार मुकमल तौर बंदि रहियो। नवाबशाह में मुकमल शटर बंदि ऐं बीठारो हड़ताल कई वई, जंहिं सबबि सॼो शहर वीरानी जे वर चढ़ियल रहियो। सांगड़, खिपरे ऐं खाई में मुकमल शटर बंदि हड़ताल कई वई। रोडनि तां गाॾियूं बि ग़ाइब रहियूं। बिरशाह, खानवाण, जाम नवाज़ अली, सामारे, बोज़दार वॾा, टालपुर वॾा, गोलारची ऐं नंगरेजा में बि हड़ताल कई वई। खैरपुर, नाथन शाह, तंगवाणी ऐं सोबे देरे में बि कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। कुबे, सईद खान, कोट गुलाम मोहम्मद, दौलतपुर, सफ़न, नसरपुर, दड़े, बुलड़ी शाह, करीम, गुड्डू, जाती, बुढो कमराणी, नसीराबाद, बगण, वारा, बांदी ऐं सरहाड़ी में बि कारोबार ऐं ट्रांसपोर्ट न खुली सघिया। उबावड़े, सांगी, चंबड़, गेरेले, लाखा रोड, सिजावल, जुड़े, जेठरी, मीरवा, हंडियारे, झुडे ऐं शदादपुर में बि मुकमल शटर बंदि ऐं फीठारो हड़ताल कई वई। फैज़गंज, हिंगोरजा, कंडियारे, घारे, दाबेजी, गंबट, मीरपुर माथेले ऐं मीरपुर बठोरे में कारोबार ऐं ट्रांसपोर्ट मुकमल तौर बंदि रही। ठारूशाह, मेहरापुर, ढिगड़ी, चंबड़ ऐं ॿिया शहर बि मुकमल तौर बंदि रहिया।